थरकोल मनसूबनि तां चोरी जो सामान हथ करे पकड़ियल 6 जवाबदारनि ते अलॻि-अलॻि 3 केस दाख़िल। गिरफ़्तार 6 जवाबदार मीरपुर ख़ास जेल मुंतक़िल। ख़बर मूजिब सीआईए ऐं इस्लाम कोर्ट पुलिस जी गॾियल कार्रवाई दौरान शहर बाईपास ते क़ाइम स्क्रैप जे दुकाननि ते छापे दौरान लखें रुपयनि जी मालियत जी मशीनरी ऐं ॿियो सामान हथ अचण जा इतलाउ मिलिया आहिनि। जॾहिं त केस दाख़िल न थी सघियो आहे, पुलिस जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ हंधनि ते वधीक कार्रवायूं कयूं पियूं वञनि, वधीक जवाबदार भी गिरफ़्तार थियणा आहिनि, जंहिं बाद जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो। पुलिस जी कार्रवाईनि बाद यूसी जे मंसूबे तां क़ीमती मशीनरी ऐं स्क्रैप जी चोरी में मुलविस केतिराई बासर ॾोहारी पंहिंजो पाण बचाइण लाइ सरगर्म थी विया आहिनि, जेके सियासी सोर्स इस्तेमाल करण समेत फ़िलहाल गिरफ़्तारियुनि खां बचण लाइ पासीरा थी वञण में कामयाब थी विया आहिनि। करोड़े रुपयनि जे क़ीमती स्क्रैप जी चोरी में अमलदारनि समेत केतिराई बासर माण्हू बि मुलविस हुअण जा इतलाउ साम्हूं अची रहिया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।